अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं आहियां पेरिया गुल। सबका पहिरीं नज़र हेडलाइंस ते। तोशाखाना 2 केस में अदालत बानी पीटीआई ऐं बुशरा बीबी खे 10 साल कैद जी सज़ा ॿुधाए छॾी। स्पेशल जज शाहरुख अर्शमन पारां केस जो फ़ैसिलो ॿुधायो वियो। बानी पीटीआई बुशरा बीबी खे पीपीसी कलम 409 तहत बि 7 साल कैद जी सज़ा मजमूई तौर 17 साल कैद काटींदा ॿिन्हिनि मथां 1 करोड़ रुपयनि जो ॾंड बि लॻायो वियो। भारत पाकिस्तान खिलाफ आबी जारियत जारी रखंदे चनाब बाद जहलम दरिया में पिण पानी रोके छॾियो आहे। पाकिस्तान बाज़ाब्ता तौर ते भारत सां राब्तो करे चनाब में पानी जी गैरमामूली घटिताई ते वज़ाहत पिण तलब करे वरिती। सियालकोट में मराला जी जगह ते चनाब दरिया में पानी जी सतह इंतहाई घटि रिकॉर्ड थी आहे। आपाशी खाते मूजिब चनाब में पानी जो वहिकिरो गुज़िरियल ॾींहुं 12,829 क्यूसेक हो, जेको घटिजी 9,678 क्यूसेक ते पहुतो आहे। नायब वज़ीर आज़म में परॾेही वज़ीर इसाक डार चयो आहे त भारत पारां आबी जारियत वारा क़दम खणण सां ॾखण एशिया में अमन ऐं इस्तेहकाम जा संगीन ख़तरा पैदा थियण सां गॾु पाकिस्तान में शदीद ग़िज़ाई सिक्योरिटी जो पिण ख़तरो आहे। इस्लामाबाद में सिफारतकारनि खे ब्रीफिंग ॾींदे इसाक डार चवण हो त भारत जो ताज़ो कदम पानी खे हथियार तौर इस्तेमाल करण जो वाज़े मिसाल आहे, जंहिं सां पाकिस्तान जी ग़िज़ाई सलामती खे ख़तरा लाॻू आहिनि। सिंध असेंबली सिंध सेफ सिटीज़ अथॉरिटी तरमीमी बिल ऐं सिंध हाई कोर्ट आईनी बेंचिस बिल 2025 ते अक्सरियत राय सां मंज़ूर करे वरिता आहिनि। स्पीकर अवैस कादिर शाह जी सदारत हेठि थियल इजलास में सिंध हाई कोर्ट आईनी बेंचिस बिल 2025 ऐवान में पेश थियण दौरान पाकिस्तान तहरीक इंसाफ जे मेंबरनि शदीद गोड़ कयो। सूबाई वज़ीर जियासल अंजार चयो आहे त मेंबरनि जी मुशावरत बाद ही बिल खे ऐवान में पेश कयो वियो आहे। अहिड़े नमूने सां गोड़ कयो वियो जहिड़ो को कारो कानून आंदो वियो आहे।